बरसातूं साह वारनि लाइ वॾियूं मुफ़ीद हूंदियूं आहिनि, जंहिंसां पाणी जी वॾी किल्लत पूरी थींदी आहे। पाणी उहा वाहिद नेमत आहे जंहिंजी घुर्ज हर जानदार खे हूंदी आहे। इंसान, जानवर, जीत, वण टिण, ॿूटा तोड़े ज़मीन खे बि पाणीअ जे फुड़ियुनि ते साह पइजी वञे थो ऐं ज़मीन जी कोक मां जनम वठंदड़ फ़सुल, मेवाजात ऐं वण हर जानदार जी ज़रूरत पूरी कंदा आहिनि ऐं उन्हनि सभिनी जे पूराव लाइ बरसातनि जो हुजणु लाज़मी आहे। अगरि जे बरसातनि जो सिलसिलो थमिजी वञे थो त जानदार जी वाध वेझ बि थमिजी वेंदी, छो त हिन धरती ते मैदान खां अलावा जाबलू ऐं वारी जे दड़नि जी बि घणाई आहे ऐं उते बि जानदार रहनि था। ऐं जॾहिं उन्हनि जे अङण ते बरसातूं पवनि थियूं त उन्हनि जे कोमायल चेहरे ते मुरकूं अची वञनि थियूं। उतां पाणी जो फुक़दान ख़तम थी वञे थो। सुधरियल मुल्कनि जे शहरनि जो निज़ाम अहिड़ो त ठाहियो वेंदो आहे, केॾी बि बरसाति अचे उहे हुन मां इंजॉय कंदा आहिनि ऐं उन्हनि जे नकासी जे बहितर सिस्टम जे करे बरसातनि जे रुकजण खां कुझु टाइम बाद पाणी जो फुड़ो बि अव्हांखे नज़र कोन ईंदो ऐं हू बाआसानी पंहिंजे कमनि कारनि ॾांहुं वञी सघंदा आहिनि ऐं स्कूली ॿार पंहिंजे स्कूलनि ॾांहुं। तॾहिं त उन्हनि मुल्कनि एॾी तरक़ी कई आहे, तोड़े जो पाकिस्तान जा मथां वारा बि चंद शहर उन्हनि में शामिल आहिनि जिते बि बरसाती पाणी नथो रुकिजे। पर सिंध जे शहरी आबादी हुजे तोड़े ॿाहिराड़ी वारी आबादी बरसातनि जूं के चंद फुड़ियूं बि पवनि थियूं था हू आज़ारनि में हूंदा आहिनि। उन्हनि में अमीर ज़िलो घोटकी बि उन कैफ़ियतनि खे मोह ॾेई रहियो आहे। हीउ ज़िलो वॾो रेवेन्यू ॾींदड़ ज़िलो आहे जिते कई मल्टीनेशनल कंपनियूं, ऑयल गैस फील्ड, एशिया जूं वॾियूं भाण जूं फैक्ट्रियूं, जिथां ज़िले ते ख़र्च करण लाइ किरोड़े रुपया रॉयल्टी जा फंड मिले थो। पर हिन ज़िले जे कामोरनि जी बरसाति खां पोइ पत वहकी थी पवे थी। ज़िले घोटकी जे हर शहर जी बरसाति खां पोइ जेका रोडनि जी हालति हूंदी आहे, उतां माण्हुनि जो गुज़रणु मुश्किल थी पवे थो। शहर जे रोडनि रस्तनि ते गोॾे जॾहिं गप थी वञे थी, किरोड़े रुपयनि जे ख़र्च सां ठाहियल ड्रेनेज सिस्टम नाकारा नज़र ईंदा आहिनि। हिन जो सॼो दर्द मज़दूर तबिको भोॻे थो, छो त थोरी बरसाति पवण सां कारोबारी सिस्टम ठिप थी वञे थो। हिन ज़िले जी अक्सर आबादी मिसकीन तबिके सां तालुक़ रखे थी, जिते फैक्ट्रियुनि अंदरि हितां जे माण्हुनि खे नज़रअंदाज़ करे ॿाहिरियां घुराया वञनि था। अहिड़ियुनि बरसातनि जे अचण ते रस्तनि जी जेका हालति थिए थी, इहा वॾी अफ़सोसनाक हूंदी आहे। ज़िले इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदा पंहिंजे घर भरण में पूरा आहिनि ऐं हितां जी आवाम जी दीद उन्हनि में आहे त अलाए कॾहिं असां ते उन्हनि जी नज़र पवंदी जेके हिननि रस्तनि जी मरम्मत कराए ऐं शहर जी सफ़ाई सुथराई कराईंदा ऐं नकासी निज़ाम बहितर कराईंदा। जीअं बरसाति जे अचण सां रस्तनि जे बहितर हुजण जे करे उन्हनि जो कारोबार रुकिजी न सघंदो ऐं मज़दूर पंहिंजे कमनि कारनि ते बाआसानी वञी सघंदो। अहसन चढ़ड़, मीरपुर माथिलो।